साईं सिंधियुनि जो एक प्रसिद्ध भजन है खारो पानी खूह जो मिठो करे दींदो। उन भजन जी छा महिमा है? राजस्थान जे अंदर बंबोरा करे गांव आहे। उते 11 खूह हूंदा हुआ। उते एतिरो खारो पानी हूंदो कि न को चांवर ठही सघंदो न को दाल ठही सघंदी। परम पूज्य ठाकुर साईं आसालाल साहिब उते उन्हनि जा काफ़ी शेवक हुआ। उते राति जो विया हुआ त उन्हनि जो शेवक कुझु पानी भरण लाइ खेरतल विया हुआ त जॾहिं आयो त चई छो भगत हिते पानी कोन्हे छा जो एतिरो परते भरण लाइ वियो आहे? त चई हिते त ॾाढो खारो पानी आहे, न को असां चांहि था ठाहे सघूं न को असां अना था ठाहे सघूं। त साईंअ चयो भई असां सुबुह जो 7 बजे अची करे हिते गॾु थीजो, हलंदासीं खूह ते। सुबुह जो उन्हनि जी 5 बजे पूजा ते वेंदा, पूरे 7 बजे अखि खोलींदा। जिते वेठा हुआ त उते वॾी उमिरि वारा हुआ त उन्हनि चयो साईं विया आहिनि, ॾिसो अंदरि छा था कनि। त हिकिड़ी नंढी दरी हुई त उहो दरीअ में जीअं निहारियो त साईं त हुआ ई कोन अंदरि, अंतर्ध्यान थी विया हुआ। उहा ई लोटी उते पई हुई ऐं उन्हनि जे हिते आसन जेका चिते जी खल हूंदी हुई उन ते पूजा कंदा, उहा ई पई हुई, साईं हुआ कोन। 7 थिया, दरवाजो खोलिया त सभु ॿाहिरां थी विया कि भई साईं त आहिनि अंदरि। हलो हुते जीअं खूह ते आया उन्हनि पलो पातो लाल साईं खे ऐं हिन लोटीअ सां जेको जल आहे जा मंत्र आहिनि उहो उचार चई करे उन जल विधो खूह में त जेको हथ मां कढी करे सभिनि खे दात पीआरियो त उहो मिठो। खूह जे लॻोलॻि तुलसी करे रहंदो आहे, उनजी मां उते वेठी हुई, उन इहो भजन ठकायो कि वेठी आहियां वाट ते वाट बुमण ईंदो, खारो पानी खूह जो मिठो करे वेंदो। त ही जेको खूह जी महिमा आहे इहे ठाकुर साईं आसालाल साहिब जे द्वारा मिठो कयो वियो आहे।